Welcome to Time News Studios. You are watching 4 PM Bulletin. इसलिए कि इसकी मालिक ना वफाकी हुकूमत है, इस दरिया के सिस्टम की ना सूबाई हुकूमत है। इन दरियाओं के मालिक वो सब लोग हैं, आप सब लोग हैं जो इन दरियाओं से आबादी करते हैं, इसका पानी पीते हैं। अगर मां तो ना नारो ता जवाब ॾिजो, ता हरू भरू आवाज़ ता पंहिंजो मुंहुं वठी आहे न। केनाल सबूरा, केनाल सबूरा, केनाल सबूरा। हाँ मुझे गाल बुझो, इसलिए कि जो साजिश हो रही है ये साजिश आपके खिलाफ है। ये जो तेल का काश्तकार होता है सबसे ज्यादा हक उसका होता है। नारेबाजी, यस हमें अपना फोर्स दिखानी है, हमें अपना एहतजाज दिखाना है, लेकिन जरूरी क्या है? जरूरी ये है कि ये कनाल बंद हो। असां हुकूमत का धार थियासीं त छा ॿी इलेक्शन थींदी? छा मुल्क नई इलेक्शन बर्दाश्त करे सघे थो? साज़िशी चवनि था त सदर ज़रदारी केनालनि जी मंज़ूरी ॾिनी, छा उहे सुलेमान टोपी पाए गॾिजाणी में वेठा हुआ? सिंधु दरिया जो मालिक अवाम आहे, वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत न आहे। साज़िश अवाम ख़िलाफ़ थी रही आहे। पाणी ते सभ खां वधीक हक़ पुछड़ी वारनि जो आहे। असां कंहिंजे ख़िलाफ़ न आहियूं, एहतजाज कंदड़नि सां बि गॾु आहियूं, पर उहा सॼी साज़िश पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ आहे। असां कंहिं बि सूरत में किनाल ठहणु न ॾींदासीं। मामिलो जमहूरी तरीक़े सां हल न थियो त वफ़ाक़ी हुकूमत खां धार थियण में हिकु मिंट बि न लॻाईंदासीं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो ठठे में तक़रीब खे ख़िताब। वॾे वज़ीर चयो त किनाल मनसूबो 2018 ईस्वी में साम्हूं आयो हो। सिंध हुकूमत खे सॼी ख़बर हुई। असांजे हूंदे 2018 खां 2023 ताईं किनालनि ते हिकु इंच जो बि कमु न थियो। असां इलेक्शन में अवाम ॾे वियासीं त पोयां निगरान हुकूमत दौरान इर्सा किनालनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। पाणी जो मसइलो एहतजाज जलसनि ऐं जलूसनि सां हल न थींदो। मुंहिंजे हिकु जुमिले सां सिंध वारनि खे घणी तकलीफ़ थींदी आहे। क़ौमी मुफ़ाद जी ॻाल्हि थींदी आहे त एहतजाज ते हलिया वेंदा आहिनि। पंजाब जी समावरी वज़ीर उज़मा बुखारी जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस। उज़मा बुखारी चयो त सिंध ऐं पंजाब ॿाहिरि आहिनि, गॾिजी कमु करणु घुरिजे। मसइलो तकरीरुनि सां हल न थींदो। अलाह ताला नून लीग खे क़ौम जे मुफ़ाद जो सौंपियो आहे। बहुत से लोग परेशान हो गए कि मैं जीडीए में शामिल हो रहा हूँ। मैं जीडीए में शामिल नहीं हो रहा हूँ, आप बेफिक्र रहें। हम काफ़ी बातों पर हम ख्याल नहीं है। मेरे नज़रियात ये है कि हम दरियाई सिंध को बचाएं, क्योंकि दरियाई सिंध खुद एक मुक़द्दस दरिया है। पूरे पाकिस्तान के लिए एक मुक़द्दस दरिया है। पाकिस्तान की रीढ़ की हड्डी है। हमारे वफाक, हमारे फेडरेशन की रीढ़ की हड्डी है। मेरा कंसर्न है सिंध के हारियों के लिए, सिंध के मजदूरों के लिए, कि वो भी इनके पानी के हक मिलें। वहाँ पर कमरे में काफ़ी बातें हुए थे। मैं कॉर्पोरेट फार्मिंग के बिल्कुल मुखालिफ हूँ। कुछ लोग उस कमरे में कॉर्पोरेट फार्मिंग के साथ हैं, और मैं ये कबूल नहीं कर सकता हूँ। मैं अपने सिंधी अवाम, अपने गरीब लोग को बिट्रे नहीं कर सकता हूँ। मेरा रास्ता अलग है और मैं अपना अलग सफ़र पे जा रहा हूँ, और उम्मीद है कि इंशाल्लाह आप साथ देंगे। बेफिक्र थियो, जीडीए में शामिल न थी रहियो आहियां। घणनि ॻाल्हियुनि ते हम ख़्याल न आहियूं। मुंहिंजो नज़रियो आहे त असां सभु गॾिजी सिंधु दरिया खे बचायूं। जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो जो वीडियो बयान। जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो चयो त कमरे में घणियूं ॻाल्हियूं थियूं। मां कॉर्पोरेट फार्मिंग ख़िलाफ़ु आहियां। उते कुझु माण्हू हिमायती हुआ, मां उहो क़बूल न कंदुसि। मुंहिंजो रस्तो धार आहे। उमेद आहे त अवाम मुंहिंजो साथ ॾींदो। ऐं सिंधु दरिया ते किनालनि जी अदावत ख़िलाफ़ सॼी सिंध सरापा एहतजाज बढ़ियल। एसटीपी जो सिंध पंजाब दंग वटे क़ौमी शराह ते धरणो। एसटीपी जे मरकज़ी वाइस चेयरमैन जाम फताह समिजो समेत सियासी समाजी अॻुवान, शागिर्द, वकील ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। केनाल नामंज़ूर जा नारा जोई में सियासी समाजी कॉम्प्रेस ऐं मज़हबी जमायतुनि पारां रैली कढी नारेबाज़ी। मीरपुर बठोरो में नौजवान एताद पारां जोग शरीफ़ खां मीरपुर बठोरे ताईं 12 किलोमीटर पैदल मार्च करे धरणो हंयो वियो। किनालनि ख़िलाफ़ वकील बि सरापा एहतजाज। कंबर, खैरपुर ऐं मेड़ में एहतजाज। तकरार किनाल रिथा रद्द करण जो मुतालबो।